ठिकराड़े जे अलहमद मॉडल एलिमेंटरी स्कूल में सकाफती रंगारंग तकरीब कोठाई वही है, जैमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि तकरीरूं टेबलोज़ खाका पेश कया आहिनि। वधीक उन्हनि खां पुछूं था इन प्रोग्राम बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। हिते अलहमद मॉडल एलिमेंटरी स्कूल ठिकराठो में हिते सकाफ़त सां गॾोगॾु तालीमी जागृता प्रोग्राम कयो आहे। असां कोशिश डिजिटल न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे ही कवरेज ॾिनी आहे। ही असांजो ठिकराठो हिकिड़ो पुठिते पियल इलाइक़ो आहे जिते ॿार तक़रीबन स्कूलनि में वञनि कोन था। अहिड़नि शानदार प्रोग्राम करण जे करे ई हितां जे ॿारनि में जेको उन्हनि खे हौसलो मिलंदो, उत्साह मिलंदो ऐं ही तालीम असांजो बुनियादी हक़ आहे जेको असांखे हासिल करणो आहे। ऐं इंशाअल्लाह उहो टाइम परे न आहे, उहो वक़्तु परे न आहे जो हिननि बारियाड़ी जे स्कूलनि मां हितां वॾा वॾा इंजीनियर ऑफिसर डॉक्टर थी करे निकिरंदा। सकाफ़त के हवाले से अलहमद एलिमेंटरी मॉडल स्कूल ठिकराठो में ही रंग बिरंगी प्रोग्राम कयो वियो, जैमें ॿारनि खाका टेबल्यूज़ ऐं तकरियूं ऐं मकलमा पेश कया ऐं तमामु वॾो मज़ो आयो। ही प्रोग्राम निहायत ही इंटरटेनिंग प्रोग्राम हुयो ऐं सकाफ़त के हवाले से तमाम सुठियूं ॻाल्हियूं जेको सिखण जो मौक़ो मिलियो ऐं उन सां गॾोगॾु ही कोशिश डिजिटल जे साथ ऐं साथ ही बिरादरी जेको आहे तमामु बहितरीन तरीक़े सां कवरेज ॾेई प्रोग्राम में चार चंड लॻाए छॾिया ऐं संदन वॾी महिरबानी। जीअं त असां तमामु ख़ुशि आहियूं। असां हिन प्रोग्राम में हिसो वरितो आहे ऐं असां इंग्लिश में स्पीच कईसीं ऐं असांखे हुनजो अवॉर्ड बि मिलियो आहे। ऐं असां मीडिया जा बि तौर ते आहियूं जो हू पंहिंजी क़ीमती वक़्तु कढी असांजी स्कूल खे कवरेज कंदा आहिनि। ॾाढी ख़ुशी महसूस थिए पई त ही सकाफ़त जो ॾींहुं असां लाइ हिकु अज़ीम ॾींहुं आहे जो हर साल जीअं ही सकाफ़त जो ॾींहुं असीं मल्हायूं था, जंहिं लाइ असांजी मीडिया पिणु असांजो भरपूर साथ ॾिए थी। शुक्रिया। ज़रूर प्रोग्राम में पार्टिसिपेट थे तमामु ॾाढी ख़ुशी थी। हर साल जा हिन दफ़े हिन प्रोग्राम में पंहिंजी धरती बाबति ॻाल्हाए ॾाढो मज़ो आयो। आई एम आल्सो थैंकफुल टू मीडिया पिणु हिन प्रोग्राम में शामिल थे असांजे जज़्बनि खे दुनिया ते पहुचाइण में भरपूर कवरेज ॾिनी। थैंक यू। उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि चवण इहो अहिड़ा प्रोग्राम करण सां असांजी हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं अहिड़ा प्रोग्राम हमेशह लाइ थींदा रहनि। कैमरामैन करम अली मातम सां गॾु मीर हसन मंगी, कोशिश डिजिटल न्यूज़ ठिकराठो।